वेलकम बैक नाज़रीन। प्रोग्राम सतावन के असुरहान चाहे जेके नंबरिस्तन के जोड़े थी जिन हर पैक में कैश इनामात मौजूद हैं ऐं तव्हांजो असांजो साथ भी हूंदो फ़ोन कॉल के ज़रिए। नंबर अनाउंस कंदमि जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 02221022855 डायल करे असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिल थींदा। ऐं जीअं त नाज़रीन ख़ासि तौर ते जेको आहे गर्मी जेकी आहे शदीद थी चुकी आहे। अॼुकल्ह त घरनि में भितूं बि गरम थी वियूं आहिनि, अंदरि अंदरि पोइ उन्हनि खे हथ बि लॻंदा आहिनि, ख़ासि तौर ते बिस्तर रखियल सामान भी गर्म थी वियो, जे जेके हथ लाइ उहो गरम थो थी वञे। त हाणे इन गर्मी को बचण लाइ काफ़ी खोड़ सारी तजवीज़ूं बि आहिनि। ॿाहिरि न वञिजे, घर में जेको आहे ख़ासि तौर ते जीअं ई गर्मी को अंदरि घर में गिरूं था त थधो पाणी न पीजे या मथो ढके करे ॿाहिरि वञे। ऐं ख़ासि तौर ते एॾी गर्मी जे टाइम में ॾींहं जो त ॿाहिरि वञिजे ई न। केयर ज़रूरी आहे, केयर ज़रूरी आहे क्योंकि ख़ासि तौर ते जेके वर्किंग जेके पर्सन हूंदा आहिनि उन्हनि खे केतिरी त डिफिकल्टीज़ थिए थी। परहेज़ जेको आहे न इलाज खां बहितर आहे। परहेज़ कंदो त बीमारी न थींदो, बीमार त ज़रूरत ई कोन पवंदी इलाज जी, न थींदो त। बिल्कुलु ॾाढी सुठी ॻाल्हि कई त परहेज़ इलाज को बहितर आहे। अॻु में असां जेको एहतियात करे ॾियो। पर हिकिड़ी कॉल आहे गुलशन साहिबा, मां हिकिड़ी कॉल वठी वेठा। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। आज सबसे पहले तरीमा जी आपसे स्टार्ट ले रहा हूँ मैं। अभी आप बाहर निकलेंगे तो आप भीग जाएगी, इसलिए कि बारिश हो गई है आपके कपड़े देखकर। वाह वाह जबरदस्त, नाइस, बहुत अच्छी खबर दी है आपने। मैं खुद लेके आती है, आप खुद ड्रेस ऐसा पहन के आती है कि बरसात मजबूर हो जाती है कि आज बरस पड़ो। थैंक यू। बाहर इतनी धूप है, मुझे तो ये तितली जो है आपने बनाई हुई है वो भी पीछे आएगी। आपकी भाभी को बहुत पसंद आया आपके कपड़े आज। थैंक यू। वैसे बारिश का मैं कंफर्म करवाऊंगी अभी थोड़ी देर में, फिर हम एंजॉय करेंगे। अच्छा, और ये सारे मेहमानों को सलाम, वालेकुम को सलाम, पूरी टीम को सलाम। आज मेरा खास तौर पर मैं रसूल चन्ना साहब को सलाम करना चाहूंगा कि आज हम इनको अपने सामने टीवी पर देख रहे हैं। आज के मेहमान है, मेरे बहुत प्यारे दोस्त हैं। अस्सलाम वालेकुम भाईजान। वालेकुम सलाम। वालेकुम सलाम। वालेकुम साईं, क्या हाल है? गोरी साहब, शमशाद गोरी बोल रहा हूँ। रसूल भाई साईं गोरी साहब कैसे हैं? आई लव यू भाईजान, आई लव यू। सेम जवाब। गोरी साहब आप बहुत अच्छे इंसान हो, आप बहुत अच्छे एक्टर हो और फेसबुक आप मेरे से एडिट है, बहुत अच्छे इंसान हो और मैं आपका शुक्रिया अदा करता हूँ। आपकी तारीफ कर रहे थे, उसके बाद आप जवाब में तारीफ करें ना मेरी। 25-26 साल के नौजवान माशाल्लाह, पाकिस्तानी सलमान खान, क्या बात है आपकी। अल्लाह आपको खुश रखे। आप अजीमो अजीम तर हो और बहुत अच्छे इंसान हो। आपकी मोहब्बत है कि आपने मुझे याद किया, अल्लाह आपको इज्जत दे। मैंने आपकी इज्जत देखी, मुझे खुशी हुई। वैसे तो देखते रहते हैं लेकिन माशाल्लाह टीवी पे देख के बड़ा खुशी हुई। बहुत शुक्रिया, बहुत शुक्रिया। शमशाद भाई तो छतरी लेके जाइएगा। जी शमशाद भाई और सुनाए, और भाभी भी मौजूद है जी। मैं कहा और भाभी भी तो मौजूद है। हाँ बिल्कुल मौजूद है। गुलशन सिंधु साहब के साथ मौजूद है, रसूल साहब के साथ। ठीक है, और सुनाए, और गर्मी कैसी गुजर रही है आपकी? बेहतरीन, हमेशा की तरह बेहतरीन। वाह वाह जबरदस्त। सुबह 2 जूते, दोपहर को 2 जूते, शाम को 2 जूते। डॉक्टर लिखता है 2 बजे सुबह, 2 दोपहर, 2 शाम। हम दुआ करेंगे आपके लिए। बहुत अच्छा लगा आप हमारे प्रोग्राम में शामिल हुए और थैंक यू। अल्लाह सबको खुश रखे। आमीन आमीन आमीन। थैंक यू शमशाद गोरी साहब, हिकिड़ो बहितरीन सिंध जा असांजा आर्टिस्ट एक्टर्स बहितरीन सिंधी मीडिया में उन्हें कमु करे चुका आहिनि। त गुलशन साहिबा, मां तव्हांजा पहिरियों जेको स्टार्ट कंदमि त हींअर तव्हांजी शाइरी जो जेको बसि तव्हांजो किताब बि आउं चाहींदमि त तव्हां असांजे व्यूअर्स खे ॾेखारियो। ही मुंहिंजी फर्स्ट वॉल्यूम ऑफ पोएट्री आहे, अज़ल खां सफ़र में। केॾो डीप नालो, अज़ल खां सफ़र में। इंसान आहे ई सफ़र में, शुरू खां ई पैदा थिए थो त सफ़र ई शुरू थो थिए। इहो ई उन्हनि छो तव्हां हिकिड़ो मतिलबु हिन में पोएट्री जीअं मौजूदु आहे उन हिसाब सां घणी गहराई वारी छा गज़ल थियूं, वायूं थियूं, नज़म वग़ैरह चोस्ट आहे, त उन हिसाब सां नालो वरी उहो सिलेक्ट कयोसीं। त नालो बि थोरो वरी गहराई वारो हुजणु खपे त जीअं नालो पढ़ंदे ई इंसान खे लॻे त हिन में पोएट्री कहिड़े क़िस्म जी हूंदी ऐं कीअं हूंदी। धरतीअ जी मौजूदु आहे ऐं जेको आहे सो धरतीअ जा सूर ॾुख सभु गम ख़ुशी हर शइ पढ़ण लाइ मिलंदी हिन किताब में। ज़बरदस्त। पोइ असांखे ईंदी किताब में तव्हांजी अज़ल खां सफ़र में कोई हिकिड़ो गज़ल या शेर? बिल्कुलु, हिन में जेको मूंखे गज़ल पसंदि आहे मां चाहींदसि त ॿुधंदड़नि खे उहो ई ॿुधायां, त छो त मुंहिंजो बेसिकली बुनियादु जेको लिखण जो आहे उहो मुंहिंजी धरती आहे
त मां सम्झां थी हिन खां बेस्ट का शाइरी मुंहिंजे लाइ नथी थी सघे ज़बरदस्त गज़ल आहे त सही असांजी ख़ूबसूरत आकाशी ते भला कुझु ॿुधायो ॿुधणी ते हा बिल्कुलु ॿुधायूं धरतीअ ते ठीकु मुंहिंजी ये शाइरी अजरकी अजरकी मुंहिंजी ये शाइरी अजरकी अजरकी लॻे पई ये ज़िंदगी अजरकी अजरकी मुंहिंजी ये शाइरी अजरकी अजरकी लॻे पई ये ज़िंदगी अजरकी अजरकी केॾा गोंच टिड़िया आहिनि मुंहिंजी सोच में केॾा गोंच टिड़िया आहिनि मुंहिंजी सोच में हर सिट जा सरजी अजरकी अजरकी मुंहिंजी ये शाइरी अजरकी अजरकी लॻे पई ये ज़िंदगी अजरकी अजरकी सदियूं पुराणी आहे सकाफ़त पंहिंजी सदियूं पुराणी आहे सकाफ़त पंहिंजी दिल तोड़े दिल जी लॻी अजरकी अजरकी मुंहिंजी ये शाइरी अजरकी अजरकी लॻे पई ये ज़िंदगी अजरकी अजरकी जरकी पियो ॾिस हर हिकु फर्द आहे जरकी पियो ॾिस हर हिकु फर्द आहे अॼु बणी हर ख़ुशी अजरकी अजरकी मुंहिंजी ये शाइरी अजरकी अजरकी लॻे पई ये ज़िंदगी अजरकी अजरकी अजरक जे आकाश ते ईअं तारा था चिमकनि अजरक जे आकाश ते ईअं तारा था चिमकनि थी वई ॼण रोशनी अजरकी अजरकी मुंहिंजी ये शाइरी अजरकी अजरकी लॻे पई ॼण ज़िंदगी अजरकी वाह वाह जबरदस्त जबरदस्त एक खूबसूरत तरीके से अजरक के था अजरक की उनके अजरक के इतनी खूबसूरत पज़ीर आई है दूसरा भाई अजरक आहे ही नहीं से असांजी सकाफ़त माशाल्लाह एॾी क़दीम आहे ऐं उन हिसाब सां सॼी दुनिया जी क़दीम में क़दीम सकाफ़त असांजी सिंधियुनि जी आहे असांखे फ़ख़ुरु आहे त असां उन क़ौम जा फर्द आहियूं जेका एतिरी बि माना क़दीम तहज़ीब जंहिंसां असां तालुक़ रखूं था मुंहिंजो जो दड़ो अहिड़ी तहज़ीब मतिलबु त ॿियनि कंहिंजी बि एतिरी तहज़ीब पुराणी क़दीम न आहे जेतिरी असां सिंधियुनि जी आहे माशाल्लाह ॿोली असांजी क़दीम अरबी रस्मुल ख़त खां वेंदे हाणे असांजी सिंधी में थी त माना उहा असांजी ॿोली बि काफ़ी पुराणी सब खां वधीक ऐं तमामु क़दीम ॿोली माना हज़ारे ॿोलियूं ॻाल्हाइजनि थियूं ऐं अल्फाबेट सभु खां वधीक असांजी सिंधी अल्फाबेट तव्हां हिकु जल्दी ॾी रखी छॾी मूंखे त ॿी बि ॿी ॿुधंदव हलो ॿी मां तव्हांखे ईअं ई ॿुधायां ठीकु आहे ज़बरदस्त जी हलंदा छो रहनि था मलालनि जे पोयां हलंदा छो रहनि था मलालनि जे पोयां अणॼातल किन ॼण त सवालनि जे पोयां जिन जी न मिलंदी का ताबीर आहे जिन जी मिलंदी न का ताबीर आहे छो हलूं तिन ख्वाब ख़यालनि जे पोयां सिखणो अथई त ख़ुदि मां ई सिख तूं सिखणो अथई त ख़ुदि मां ई सिख तूं कुझु न रखियो आहे मिसालनि जे पोयां जबरदस्त कुझु न आदो को आहे फरेब आहे रोशनी अजायो डुकूं था उजालनि जे पोयां कोल ऐं फैल में वॾो फ़र्क़ु आहे सिंधू कोल ऐं फैल में वॾो फ़र्क़ु आहे सिंधू हिते त रुॻो सभिनि हवालनि जे पोयां वाह वाह जबरदस्त 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 हिकिड़ी ख़ूबसूरत रसूल बख्श साहब जी भला कोल ऐं फैल में केतिरो फ़र्क़ु आहे कुझु त हूंदो न नेठि इंसान ग़लतीअ जो घर आहे कुझु त हूंदो मतिलबु भला सच ॻाल्हायो ॾिसो त असां तव्हांजी असदारी मुक़ाबिले छा थो मिले इहा ई त फ़र्क़ु न मर्द ऐं लेडीज़ जो वाला पर जेको ॿुधो आहे मतिलबु एतिरो घणो न आहे पक 15% आहे ज़रूर रसूल बख्श साहब ॾिसो माना आहे ज़रूर बस हाणे छा कयूं मजबूर न मां इहो त न चवंदमि मुंहिंजे मामले में मां चवां थी जनरली अच्छा जनरली मूं त इहे घर जे हवाले सां पुछो रसूल बख्श साहब तव्हां लॻे थो जहिड़ो कराईंदो न न अलाह न करे हमेशह जेको ख़ुशि आबाद हूंदो असां अमन पसंदि आहियूं ऐं इहे ॾिसो था हाणे जेके फैन्स आहिनि व्यूअर्स आहिनि उन्हनि खे इहे ॻाल्हियूं ॾाढियूं सुठियूं लॻंदियूं आहिनि त उन्हनि जी घर जी जेकी घर में जेके माना घर में न मज़ाक पंहिंजी जाइ ते माशाल्लाह एॾो कोन्हे फ़र्क़ु कोल ऐं फैलो सियासतदाननि जे में जेतिरो आहे त ओतिरो कंहिंजे में थी नथो सघे जेको मतिलबु कुर्सीअ ते चढ़ण खां अॻु में ॻाल्हियूं वरी कुर्सीअ ते चढ़ी विए त पोइ जेका चमक आहे त उन खां पोइ सभु कुझु विसरियो वञे त इहो सियासतदाननि ते मूं लिखियो आहे ख़ासि तौर ते हिते सम्झो पॉइंट ऑफ व्यू उहे ई आहिनि मुंहिंजा कोल ऐं फैल में वॾो फ़र्क़ु आहे सिंधू हिते त रुॻो सभिनि हवालनि जो इमरान ख़ान हुजे उहो हुजे कहिड़ो वज़ीर आज़म अचे थो पंहिंजो मफ़ाद पंहिंजी आहे ज़बरदस्त ऐं इहे ॾाढो सुठो लॻंदो आहे त जॾहिं इन्ही शइ को हटिजे सोशल एक्टिविटीज़ कोन को जॾहिं फैमिली जी ॻाल्हि अचे थी त फैन जी ॻाल्हि त शुक्र अल्हम्दुलिल्लाह हाणे जीअं साईं फ़ोन कयो मूंसां फेसबुक एडिट आहे कॾहिं मुलाक़ात न थी आहे सही ऐं मुंहिंजो पोस्टूं तमामु ज़बरदस्त हूंदियूं आहिनि मां एतिरा मुंहिंजा फैन आहिनि लेडीज़ तमामु घणियूं दानिश टाइप घणा अदीब साफ़ पूरे पाकिस्तानी प्रेस करे साफ़ दोस्त आहिनि मुंहिंजा
त चवण जो मक़सदु इहो त हाणे हीअ साईं फ़ोन कयो शमशाद गुर हाँ। साहब गौरी साहब त मां फेसबुक सां तमामु हिकिड़ो पुराणो अदाकार शहबाज़ दुरानी सां गॾु कमु कयो अथसि सही ऐं बिल्कुल वॾी ॻाल्हि इहा त जेको हुनजी पोस्ट में ॾिसंदो आहे त उन मां हिकिड़ो नतीजो कढियो तमामु प्यारु कंदड़ माण्हू बिल्कुल क्योंकि बिल्कुल इंसान पाण ख़ुदि सुठो आहे त सही, सभिनी खे बिल्कुल सही प्यारु ऐं कंदो आहे। बिल्कुल तव्हांजी एॾी तारीफ़ बि करे 25-26 सालनि जी चई हाणे ॾिसो न तव्हां त मुंहिंजी हुन सां का मुलाक़ात न आहे फेसबुक ते आहे त मूंखे चैनल मां वेंदो रहंदो घुराईंदा सही। त नालो नथो वठणु चाहियां पर चवण जो मक़सदु इहो ॾिसो न तव्हां भई कहिड़ो फैन आहे त मां पाण हैरान थियो मां होॾे ॾिसां पियो मां साईं सां ॻाल्हाईंदो आहियां अलाए हिन सां ॻाल्हाईंदो पर जॾहिं हुन चयो न रसूल चवंदा पोइ मां मूं सां मुखातिब आहे सही त माना ईअं मोहबत कंदड़ आहिनि अलाह जो वॾो बिल्कुलु। करम आहे त ईअं ई हुजे इहा वर्किंग ई आहे इंसान जी जेका सोशल वर्किंग करे थो पंहिंजे माना फील्ड में पंहिंजो नालो पैदा करे थो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे त उन सां मोहबत कंदड़ इंसान पैदा थियनि था दुनिया जे हर कुंड में सही बिल्कुल ऐं सचे कम खे हर कोई पसंदि बिल्कुलु, कंदो आहे पसंदि कयो वेंदो आहे ऐं उन जी वाह वाह बि थींदी आहे हा, वाखाण बि बिल्कुलु। थींदी आहे जेको सच ऐं हक़ सां हुजे बिल्कुलु, ऐं ख़ासि तौर ते जनरल सहाफ़ी त सच जा आलम बरदार हूंदा आहिनि त उन हिसाब सां फिर उहा ई मूं ॻाल्हि कईसीं इन जा अच्छा सर तव्हां पाण मां इहा ज़रूरु पुछणु चाहींदुमि त ख़ासि तौर ते जर्नलिज़म जे हवाले सां बि त को इंसान जॾहिं पढ़ण त ॿी फील्ड छो न चूज़ कई इन फील्ड खे ई छो हा तव्हां ॾिसो मां अवां सां पहिरों जे शुरूआत में ॻाल्हि कई त अलाह साईं जॾहिं ॿारु ॼमंदो आहे त हुनजी मुक़दर में खे लिखिजी वेंदी आहे सही त अलाह साईं उहो सलाहियत ॾेई छॾींदो सही। आहे होस्टिंग आहे होस्ट थी वियो सही ठीकु आहे न मूंखे साफ़ बनाइण साईं मूंखे साफ़ बनाए छॾियो इहो अलाह कुदरती सलाहियत ॾींदो आहे ऐं उहो उन शोबे सां वाबस्तु थी ईंदो आहे सही पोइ उन शोबे सां घणो पंहिंजे शोबे सां जीअं हूंदो आहे बाबा जी ड्यूटी करणी आहे पर घणा अहिड़ा हूंदा आहिनि तारीम जेके चवंदा आहिनि असांखे पंहिंजे शोबे सां इश्क़ आहे मूंखे पंहिंजे शोबे सां इश्क़ आहे ऐं इहे ई माण्हू कान बिल्कुलु। कंदा आहिनि घणो त मूंखे टिनि शोबनि सां इश्क़ आहे सहाफ़त सां शोबे सां एवार्ड तकरीब कराइणा मूंखे ख़ुशी थींदी आहे यकीन कयो बिलीव कयो सही मां चवंदो मां एवार्ड ॾियां मस्त ज़बरदस्त माना एवार्ड बिल्कुलु ॾियां वाक़ई एवार्ड सही ॾियां छो जो उहो मेरिट ते पूरो लहे थो ऐं हुन जूं ख़िदमतूं आहिनि ख़िदमत सही ऐं जॾहिं स्टेज ईंदो आहे वठिणो आहे जॾहिं हाणे प्रोग्राम मां कयो 3 मई ते सही। महीनो थियो आहे पहिरीं सही त अदा तलतु हुसैन सही। माशाल्लाह लीजन MPS जेको सर मां पर्सन ब्रेक वठी वेठा पोइ इन ॻाल्हि खे कंटिन्यू कंदासीं असां त नाज़रीन हीउ वक़्तु थियो शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो हिन प्रोग्राम सां ताबन खे सुरहाइणु चाहे जेके नंबरस्तनि खे जोड़े थी जंहिंजे हर पैक में कैश इनामात मौजूदु आहिनि 10 रुपए खां वठी 10 लख रुपए ताईं कारे न वञो असां सां गॾु रहिजो वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम सां ताबन कयो आहे सुरहाइणु चाहे जेके नंबरस्तनि खे जोड़े थी जंहिंजे हर पैक में कैश इनामात मौजूदु आहिनि ऐं रसूल बख्श साहब तव्हांखे मां इंटरप्ट कयो तव्हांजी ॻाल्हि में अची वई उन खे कंप्लीट कंदा हा छा जो इहे शुरू खां मुंहिंजो ख़्वाहिश रही आहे त पंहिंजो सुठी पर्सनैलिटीज़ आहिनि मूंखे सही। ख़बर आहे त तरीम हक़दार आहे होस्ट आहे मूंखे ख़बर आहे मुतमजू साहब तमामु पुराणो सीनियर ऐं क़ाबिल तरीन डायरेक्टर आहे राइटर आहे अदाकार मुंहिंजो हक़ उन मां ॾियां सही काफ़ी घणी माण्हू आहे पोइ अहिड़ी हिसाब सां वरी कुदरती ॻाल्हि आहे त हीअ ख़ैर हाणे मां 5 साल पहिरीं के एवार्ड तकरीब शुरू कयो त एवार्ड ॾियां पियो पर मूंखे त पहिरियों जेको एवार्ड मिलियो अव्हां खां सवादु रहिजी वियो पहिरियों जेको एवार्ड सही। मिलियो 1987 में मूंखे एवार्ड मिलियो 7 हिमल ताईं 44 एवार्ड मिलिया मूंखे हाणे गोल्ड जुबली करण वारो आहियां वाह, वाह, ज़बरदस्त छहनि एवार्डनि खां ज़बरदस्त। पोइ त इहो इस्लामाबाद पिंडी में मिलिया आहिनि फैसलाबाद में मिलिया आहिनि सियालकोट में मिलिया आहिनि लाहौर में मिलिया आहिनि सॼे सिंध में, पाकिस्तान में। कराची आहे हैदराबाद आहे खिपुरो आहे शहदादपुर आहे नवाबशाह आहे पंहिंजो लाड़काणो आहे नओं देरो आहे दादू आहे फुलजी स्टेशन आहे सीता रोड माना माशाल्लाह 44 एवार्ड वॾो माना हिकिड़ो वॾो मार्जन आहे जेके ॿुधाईंदो हैरान थींदो आहे वाह त ॾिसी सघे थो मां जेके लाइब्रेरी ठाही आहे किताबूं बुक शेल किताबूं पिया आहिनि गॾु एवार्ड पिया आहिनि त न बाबा तो ते एतबार आहे तुंहिंजो असां ॾिसूं था फेसबुक ते वाकई को एक्टिविटीज़ Working आहे। आहे सही अवार्ड्स जी ॻाल्हि अचे थी त गुलशन साहिबा खे बि त अवार्ड मिलियल आहिनि एतिरा कंपैरिजन कया आहिनि करे गॾे इन जा गला लॻंदा इहे जॾहिं रैक मिलंदा हूंदा त छो त जॾहिं 80 वारो माना ॿुधाए थो 80s 87 में त तॾहिं मां अञा शुरू लिखण कयां पई सम्झो ऐं मां 92 में शाया थियण शुरू थी आहियां मिसाल माना न त तो मुंहिंजो जना थोरो एतिरा ॿार हा हिननि जो तॾहिं माना हिनखे अवार्ड मिलियो माना हिननि एतिरी वर्किंग कई अथनि की मिली वियो ऐं मुंहिंजी हिन खां पोइ शुरू थी थिए न सही। त उन हिसाब सां मूंखे जेके मिलिया आहिनि त सिंधी अदबी संगत दादू जे तरफ़ां मिलियो शहीद आदिल सकीराणी अवार्ड मिलियो सही, आहे सही। सरमद सिंधी अवार्ड मिलियो सही आहे मतिलबु काफ़ी सारा हा जी माशाल्लाह सिंधराणी अवार्ड मिलियो आहे
यंग राइटर्स फोरम जे तरफां सही ऐं माना ये बराबर थी हाँ, वेंदो ऐं आहे। हाणे ताज़ो वरी एहसास अवार्ड हितां हैदराबाद सही एहसास मैगज़ीन ईंदो आहे सही माशाल्लाह उन्हनि माशाल्लाह एहसास अवार्ड्स की अवार्ड तरफ ॾिनो। सर माशाल्लाह मूंखे माना कायदे मोहम्मद जिन्ना अवार्ड मिलियो अथव कायदे मोहम्मद जिन्ना वरी इन खां वॾो ॾिठो जे मोहतरम बेनज़ीर भुट्टो अवार्ड मिलियो आहे सही त माना इहो अवार्ड त खोड़ पर ही जेके ॿ टे अवार्ड ये माना इन ते मां फ़ख्र महसूस कंदो आहियां त अलाह मूंखे एतिरी इज़त सही, ॾिनी आहे अहिड़ी शख़्सियतूं आहिनि मोहतरम बेनज़ीर भुट्टो अवार्ड कायदे मनता मोहम्मद हूंदी आहे न, मनता अगरि हूंदी तव्हांखे आहे, अवार्ड मिले appreciation थो हूंदी आहे, इंसान अञा बिल्कुलु। मथे जेको आहे ऐं लिखियो हिकिड़ो थींदो आहे, मतिलबु हक़दार बि हूंदा आहिनि, हौसला केॾा अफ़ज़ाई कुझु हूंदी आहे त हौसला अञा अफ़ज़ाई हौसलो हूंदा थींदो आहे त आहिनि। अञा लिखिजे हाणे हौसला अफ़ज़ाई जी ॻाल्हि हले पई त हिकिड़ो अकबर फ़कीर हा, साहब बिल्कुलु। हिकिड़ो गीत थी वञे हा जज़्बनि खे हौसलो मिले। जज़्बनि खे हौसलो मिले। असांजो तमामु इंतहाई क़ाबिल एतिराम शाइर नफ़ीस तबियत साईं अमर साहड़ जो गज़ल आहे तव्हांजी हा। ज़रूरु ज़रूरु
हर रात खुड़ा रत जा रोए थी माक भिना राबे न करे थी माक भिना राबे न करे थी घाए नैण गुले न करे थी घाए नैण गुले न करे हुआ सुरमा ते लफुले न करे हुआ सुरमा ते लफुले न करे हर स्टेशन खां हिकु ॿिए हर स्टेशन खां हिकु ॿिए हर स्टेशन खां हिकु ॿिए थी रोज़ जुदा केरे न करे थी रोज़ जुदा तेरे न करे थी खाए नैण गुले न करे थी खाए नैण गुले न करे हुआ सुरमा ते लफुले न करे सुरमा ते लफुले न करे हुआ सुरमा ते लफुले न करे वाह वाह ज़बरदस्त ज़बरदस्त अकबर फ़कीर के माशाल्लाह एतिरो ख़ूबसूरत आवाज़ कॾहिं को तव्हां मौसीक़ी जो शुरूआत कई हाँ जी मौसीक़ी जेको ॻाइण जेको हो जी, बाक़ाइदा ॻाइण। जेको शुरू कयो हूं त हाणे असांजी मेरास आहे ख़ैर मेरास बि कोन्हे हर कोई करे सघे थो पर असांजी ज़ात में आहे त आउं पहिरीं पहिरीं ढोलक वॼाईंदुसि अच्छा तबलो तबलो नहीं पोइ 2005 खां इहो सिंगिंग जो शौक़ु थियो सही पोइ माशाल्लाह ईअं आस्ते 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 उस्ताद केरु हुयो उस्ताद हो मुंहिंजो गुलाम कादर कच्छी कराची जो हो नौजवानी में उनखे अलाह साईं पाण ॾे घुराए वरितो इन कच्छी खानदान मुंहिंजो बि कच्छी खानदान सां तलकात आहे उस्ताद सही। मिठू कच्छी वारा इहे ऐं बाक़ाया सभु उस्ताद आहिनि जेके बि सीनियर आहिनि सही सभिनीनि खां मसलन हीउ मुंहिंजो दौर जेको हले पियो वक़्तु उहो सिखण जो हले पियो अञा आउं सिखां पियो ज़बरदस्त माशाल्लाह सभिनीनि उस्तादनि खां सुठियूं उमेदूं आहिनि ऐं उस्ताद राशिद हैदरी खां तमामु घणो मुतमिन आहियां ज़बरदस्त आहे इसे माना अञा तव्हांजे सिखा ऐं इंसान हर वक़्तु जेको आहे सिखंदो ई रहंदो सिखंदो ई आहे रहंदो कॾहिं बि मुकमल न थींदो आहे इहा अगरि जंहिं समुंड आहे। इंसान बिल्कुलु समुंड आहे हर फील्ड जेकी आहे सिखण लाइ इलाही वसी हूंदी आहे त कुझु चवंदा आहिनि त असांखे सभु कुझु इल्मु हर शइ जी इल्मु ॼाण आहे त उहो उनखे कीअं छा चवणु चाहींदो उन लाइ बिल्कुलु ॾिसो माना सुठो क्रिएटर जंहिंखे चइजे माना कहिड़ी बि फील्ड जो हुजे उहो हमेशह पाण खे जॾहिं शागिर्द सम्झंदो न त उहो ई पोइ ई बहितर आहे अॻिते ईअं वधंदो। कॾहिं बि न सम्झे त आई एम सही। परफेक्ट नाउ आई एम परफेक्ट न माना जॾहिं तव्हां सम्झंदो त अञा मूंखे सिखण जी ज़रूरत आहे हाणे असां हींअर मूंखे काफ़ी अरसो थी वियो आहे हिन फील्ड में पर मां नथी सम्झां आई एम परफेक्ट सही। छो त जेसि ताईं मां जॾहिं परफेक्ट सम्झंदसि मां स्टॉप थी वेंदसि जो मां सम्झ माना छा चइजे ओवर कॉन्फिडेंस थी वेंदसि सही लिखण मां ओवर सही। कॉन्फिडेंस माना थियण नथी चाहियां सही। मां ओवर कॉन्फिडेंस थी वेंदसि त माना मां पंहिंजो नुक़सानु कंदसि सही, मां बिल्कुलु, पंहिंजी फील्ड खे कुझु न ॾेई सघंदसि जी, मज़ा आहे रसूल। शाइरी ॿुधोसि मज़ा आहे शाइरी ॿुधो मज़ा उहा ई शाइरी हाणे त अचण वारी आहिनि तॾहिं त मां हिनखे पुछियमि त पहिरियों मज़ा आहे शाइरी तव्हां ॿारनि ते बि जेको आहे लिखियो आहे बिल्कुलु, मज़ा आहे शाइरी जे हवाले सां त उहो बि हिकु ॿ थी वञे रसूल साहिब जी जेकी आहे रिक्वेस्ट फरमाइश बि अची वई आहे हा त उन्हनि ते को शेर वग़ैरह ज़रूरु हींअर यादि आहे या ब्रेक हा आहे यादि गज़ल आहे हिकिड़ो मज़ा आया कुझु लाइनूं हुन जेके ज़हन में आहिनि ॿुधायां थी अहिड़ी अणजई चमाट उते ई ॿार ॾिनी तव्हांखे माना चयो आहे मां ॿारनि लाइ न हीअ फ़िलहालु मज़ा आहे जेका आहे सही। ॿारनि जी ब्रेक खां पोइ तव्हांखे ॿुधाईंदसि फ़िलहालु मज़ा आहे सही, ॿुधायां सही, सही, जी। अहिड़ी हणजई चमाट ॾींहं जा तारा नज़र अची वञनि
अहिड़ी हणजई चमाट ॾींहं जा तारा नज़र अचे मगज़ फिरई फीथे ॾियां पोइ पंहिंजा प्यारा नज़र अचे ये मज़ा शायरी ते छो था जो रुझान में इहो त माना सम्झो मूंखे हिकिड़ी मोरोसी आहे या त माना मुंहिंजो वालिद साहिबु तंज़िया मज़ा शाइरी कंदो हो त माना उन जी शाइरीअ में बि ईअं तंज़ त हूंदो पर उन में हिकिड़ो इस्लाह जो हिकिड़ो पहलू बि नज़र ईंदो ऐं जेका मज़ा शाइरी हूंदी आहे बेसिकली तव्हां त हुन ते गौर कंदो त जेको आहे सो लॻंदो त हिन में को सबक़ बि आहे जीअं मुंहिंजो हिकिड़ो शेर आहे त मां वयसि पेपर ॾियण लाइ मां वयसि पेपर ॾियण लाइ अमड़ चयो त जोराबनि में छा रखियो आहे त माना हाणे ॾिसो इहो हिकिड़ो मज़ाक आहे पर जॾहिं गौर कजे थो त हिकिड़ी जेको असांजो नासिर मैसेज बि हिकिड़ो चीटिंग आहे जेका थिए थी अॼुकल्ह हिकिड़ो माना हुन में मैसेज आहे त हीअ जेका चीटिंग आहे इहा माना न करणु घुरिजे ऐं हिनखे माना सम्झण जॾहिं सम्झजे थो शेर खे त हुन में बुनियाद अंदरि गहराई कहिड़ी मतिलबु अच्छा उनखे कंप्लीट कंदा चमाट मां इहो पूरो ॿुधणु चाहींदुमि अहिड़ी हणजई चमाट ॾींहं जा तारा नज़र अची वञई मगज़ फिरई फीथे ॾियां पोइ पंहिंजा प्यारा नज़र अची वञई बोलाटियूं खाई कंहिं बाल जियां फिरंदो रही तूं हर तरफ़ बोलाटियूं खाई कंहिं बाल जियां फिरंदो रही तूं हर तरफ़ अजब तोखे इश्क में ॾींहं जा नज़ारा नज़र अची वञनि इहो बि हिकिड़ो वॾो मैसेज आहे इहो वरी उन लाइ मैसेज आहे जेके अहिड़े क़िस्म जा हूंदा आहिनि ऐं पेपर वारो आहे त मिज़ाज में पर अहिड़ी हालत हुननि सां थींदी बि आहे पोइ पेपर ऐं पेपर वारो जोराब हा उहो आहे जिन में को बि ज़ाइको ई न हुजे जिन में को बि ज़ाइको ई न हुजे अहिड़नि त पोइ कबाबनि में छा रखियो आहे ॾूंहं जो खोड़ो मां पढ़ी छा कयां सोचां पई हिसाबनि में छा रखियो आहे जिन जे मथे मां आफ़्ताब उभरे थो जिन जे मथे मां आफ़्ताब उभरे थो चवनि था आसमानी आफ़्ताबनि में छा रखियो आहे मूं चयोमांसि सूंहं वधाइनि था चई कोलाबनि में छा रखियो आहे शाइरी करे ख्वार थियासीं शाइरी करे ख्वार थियासीं सोचां पई तखलुस ई सभिनी किताबनि में छा रखियो आहे वाह जबरदस्त जबरदस्त इहो वाकई शाइरी करे बेज़ार थो थियां कॾहिं कॾहिं थींदी आहे हाणे वरी छा लिखां हाणे वरी ॿियो हिकिड़ो मतिलबु हिकिड़ो शाइर जो हिकिड़ो लेवल हिकिड़ो ॿियो हूंदो आहे त उन जी आम माण्हुनि खां जॾहिं मां बेज़ार तॾहिं थींदी आहियां जॾहिं मां जेका शइ लिखणु चाहियां मूंखां ओॾी महिल लिखबी न आहे ओड़े तरीक़े सां जहिड़े सां माना मुंहिंजे ज़हन में मौजूदु हूंदो आहे जेको सब्जेक्ट मां जीअं हुन में बयानु करणु चाहींदी आहियां न उहो जॾहिं ओड़े तरीक़े सां मूंखां बयानु न थींदो आहे न पोइ मां चवंदी आहियां थोरी देरि छॾे ॾिस भला जेॾी महिल सही आहे न मूड थिए ऐं ओड़ा लफ़्ज़ मूंखे ज़हन में सही अचनि जॾहिं मुंहिंजो मूंखे लॻे मूं परफेक्ट सही थोरो लिखियो आहे त पोइ बाक़ी हाणे जॾहिं जंहिं शइ खे बयानु करण में लॻंदो आहे अञा सही लफ़्ज़ नथा वञनि छॾे ॾींदी आहियां घड़ियनि त थोरो थोड़ी देर को पोइ जेका उहे बि जेको इंसान जेका का शइ गुम थी वेंदी ओड़ी महिल न लभंदी अचो त थोड़ी देर को पोइ उते ई पई हूंदी आहे पर मां हिकिड़ो ब्रेक वठां ब्रेक खां पोइ जेको आहे तव्हां खां रैपिड फायर जेको गेम खेॾंदासीं ब्रेक बि ज़रूरी आहे ऐं नाज़रीन हिन प्रोग्राम सां ताबन कयो सुरहाण चाहे जेके नवरिस्तनि खे जोड़े थी जंहिंजे हर पैक में कैश इनामत मौजूदु आहे काॾे न वञो असां सां गॾु रहिजो वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम सताबुन के सुरहान चाहे जेके नवरिस्तनि खे जोड़े थी जंहिंजे हर पैक में कैश इनामत मौजूदु आहिनि 10 रुपए खां वठी 10 लाख रुपए ताईं त हलूं था रसूल बख्श साहब ॾे पहिरियों तव्हां खां आउं स्टार्ट कंदमि असांजी भाभी जे हवाले सां कुझु सवालात आहिनि ॾिसां तव्हां कीअं जल्दी जल्दी जवाबु ॾियो था यार सभु खां अॻु में त हीअ भाभी जी कुकिंग कहिड़ी तव्हांखे वरी सुठी डिश कहिड़ी लॻंदी आहे कोरमो दाल चांवर सब्जी सभु परफेक्ट ऐं कहिड़ी न वणंदी आहे न सभु वणंदी आहे न ईअं कोन जवाबु ॾियणो आहे हा लॻे थो जहिड़ो करायो न जहिड़ो कोन था करायो इहो सुलाह था करायो ख़बर त पए बिल्कुलु अच्छा अच्छा सादो माण्हू आहे जेको मिलंदो आहे खाईंदो आहे छो जो ॾिसो न हदीस नबी आहे त बिल्कुलु सही तव्हां हर हाल में शुक्र अदा कयो सही सही है मां समझी हियर सर जेको कोड़ो स्टेटमेंट को बयान कोन ॾींदा चलो मां ॿियो सवाल थी पुछां सच केतिरो ॻाल्हाईंदी जी सच केतिरो ॻाल्हाईंदा इहो
सच सही ॻाल्हाईंदी आहे हाँ सही सब सही ॾिसणो आहे त किथे माना सही ॻाल्हाईंदी आहे त सच ॻाल्हाईंदी दरगुज़र कंदो सच त उहो ई सही हूंदो आहे न अच्छा अच्छा बार्गेनिंग केतिरी कंदी आहिनि जॾहिं शॉपिंग में तव्हां सां गॾु वञो न उते बार्गेनिंग कान आहे पैसा पहिरीं वठी ईंदी आहे न शॉपकीपर पोइ कटवानो ते न ॾे त शॉपकीपर सां त कंदी हूंदी शॉपकीपर सां कंदी आहे पर मां कलर मां चॉइस कंदो आहियां पाण बि कंदी आहे सही। पर पैसा डील मां कंदो आहियां पैसा मां पहिरीं ॾेई छॾंदो आहियां अच्छा हाँ। सही ज़बरदस्त इहा मां पहिरीं वठी छॾंदी आहियां पोइ वरी ख़बर न आहे मौसम जी कहिड़ी हालत हुजे इहा बि ॻाल्हि आहे अच्छा घणो वधीक इन्हनि खे घुमण वारी कहिड़ी जॻह पसंदि आहे हिन घणो घुमण जी मुशाइरा वग़ैरह या आदि विवेक इन खां अलावा क्लिफ्टन डिफेंस जिते हूंदो आहे असांजो सही। आउटिंग ज़रूरी आहे सभिनी Outing। हा आउटिंग तमामु ज़रूरी आहे कराची में वेंदा आहियूं माना महीने में हिकु ॿ चकर ज़रूरु घुमंदा आहियूं ज़बरदस्त ज़बरदस्त अच्छा इन्हनि जी कहिड़ी ॻाल्हि घणी तव्हांखे ख़फ़ा कंदी आहे न मूंखे हिन जी शाइरी वणंदी आहे ॿुधायां तव्हां न मां ख़फ़ा करण जी ॻाल्हि पुछियो खफ़ा तारीफ़ और अरबर मां पुछियो ई न इहो मूं पुछियो त इन्हनि जी कहिड़ी ॻाल्हि गुलशन साहिबा जी समाज आसान हिकु जवाबु ॾियां थो सही मैडम मां वर्किंग जर्नलिस्ट आहियां ॿुधायां त इम्प्लाई के न्यूज़पेपर में सही टाइम ईंदो आहे मैगज़ीन कढंदो आहे टाइम ईंदो आहे मां को इवेंट कराईंदो आहे टे सही। प्रोग्राम कराईंदो आहे सही त मां जी ॿुधायां मां त सुबुह 6:30 ॿार छॾे आयुसि सही, ॿ कलाक सही। आराम करे 11 बजे निकिते राति जो 1 बजे ईंदो आहे टाइम कोन मिलंदो आहे कहिड़ी ख़बर पए कहिड़ी ॻाल्हि जी खफ़ आहे अच्छा मैंने नोटिस ही न ॾिसो इहा ॻाल्हि त हिनखे परवाह ई न आहे सही चलो हाणे मां तव्हांखे पुछां थी सर त सॼा पॉज़िटिव वे में ॾियनि पिया जवाब न सच ॻाल्हि आहे हाणे मूंखे इहो आहे त तव्हां सच ॻाल्हायो हा। सर जी कहिड़ी ॻाल्हि न वणंदी आहे न वणंदी आहे हा पहिरियों start। गुस्सो कंदो आहे जल्दी गुस्सो कंदो हा। माना तबियतुनि तेज़ आहिनि सही ऐं सच केतिरो ॻाल्हाईंदा आहिनि सच मां सम्झां थी वक़्त जे मुनासिबत सां ॻाल्हाईंदो आहे ऐं कूड़ 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 माना छा चइजे कूड़ बि ॻाल्हाईंदो आहे पर उहो बि चइजे न कॾहिं बचाव में ॻाल्हाए वेंदो हूंदो त सही। बचाव में ऐं तव्हांजी कहिड़ी शइ न वणंदी आहे हिननि खे थियल तव्हां त ॿुधाईंदो तव्हांखे त हा मानी मानी में थोरी लेट थिए त पोइ टाइम जी माना या राति जो अचण साण पहिरीं ई वरी मानी पुछण जे थोरी लेट हुजे मां उन वक़्तु कंदी हुजां त पोइ चयो अञा हाणे थी करी चलो सर सच सॼो सच थो निकिरे अच्छा तव्हां जीअं आउटिंग ते वेंदा आहियो त कॾहिं को वॾी ॻाल्हि थींदी आहे इक्विपमेंट तव्हांजो वञण जो मूड हुजे सर जो न हुजे त पोइ केरु उन ॻाल्हि में पहिरियों माना खटंदो आहे सर जी ॻाल्हि खे एग्री कंदो या पंहिंजी ॻाल्हि मञाईंदो माना ओॾी महिल वरी ॾिसबो आहे अगरि हिनजी का अहिड़ी मजबूरी हूंदी आहे जीअं ॾिसो हिनजी सोशल थिए थी अक्सर हिनखे ॿाहिरि जो घणो कमु हूंदो आहे उन हिसाब सां घर खे ईअं घुमण जो थोरो हिनखे घटि हूंदो आहे पर वरी कोशिशि कंदा आहियूं त जीअं टाइम कढे जेकॾहिं ॾिसंदी आहियां त हिनखे वाक़ई का मजबूरी आहे त पोइ मां बि कोन फोर्स न कंदो माना compromise। चवंदी आहियां हीअ ज़रूरी आहे सही मूंखे वञणो ज़रूरी आहे सही माना त पोइ अगरि ॾिसो हिनजो को प्रोग्राम अहिड़ो आहे त माना compromise compromise करणु ज़बरदस्त मस्त आहे, आहे बिल्कुलु। बिल्कुलु अच्छा सर ते कहिड़ो कलर तव्हांखे लॻंदो आहे त पूरो सूट थो करे सुठो लॻे तव्हांखे वणंदो आहे हिनखे हा हिननि खे हिननि जे लाइ मां चयो मुंहिंजो लॻाए पुछां त कहिड़ो कलर तव्हांखे लॻंदो आहे त हीउ कलर हमेशह हिननि ते सुठो लॻंदो आहे उहो कहिड़ो कलर आहे ब्लैक ब्लैक वाह ब्लैक इहो सर मां तव्हांखे सुवाल पुछियमि कहिड़ो कलर हिननि ते सुठो लॻंदो आहे इहो बि त हिननि खे हा पिंक कलर पिंक कलर ऐं येलो कलर वाह तॾहिं मां पिंक पेॾा पाईंदी आहियां हर प्रोग्राम में पिंक पाए अॼु न पाया आहियो हा अॼु मां चयो थोरी मुखालफ़त बि कॾहिं कॾहिं अॼु ज़बरदस्त ॾाढी ख़ूबसूरत ॾाढो सुठो थो लॻे ऐं इन्हनि खे कहिड़ी मौसीक़ी वणंदी आहे कहिड़ो म्यूज़िक सर खे पसंदि आहे म्यूज़िक माना म्यूज़िक इहो आहे त जीअं मूड जे हिसाब सां जेके बल्कि पाण भई मूड हूंदो अथसि त पाण बि सिंगर थी वेंदो आहे को मसइलो न आहे ऐं मां सुठियूं नातूं पढ़ंदो आहियां माशाल्लाह नात पढ़ंदो आहे माशाल्लाह माशाल्लाह आवाज़ ज़बरदस्त ॿिया ॿिया घुराईंदा रहंदा आहियो नातूं ॻाल्हि इहा त मां हिकिड़ी मज़े जी ॻाल्हि ॿुधायांव सही ही माशाल्लाह तव्हांजो टीवी चैनल हिकिड़ो फेमस ऐं बहितरीनु ऐं तक़रीबन 200 खां वधीक सही। मुल्क में ॾिठो तव्हां ईअं मुंहिंजी कामयाबी जो राज़ छा आहे इहो तव्हांजो सवाल मां त सही। जवाबु थो ॾियां अल्हम्दुलिल्लाह नमाज़ मां हिकु ॿ वक़्तु छो कूड़ न ॻाल्हाए जॾहिं अलाह खे पढ़ंदो न आहे त अव्हां सां पढ़ंदो न आहे सही बिल्कुलु मां नाज़रीन सां ॻाल्हि शेयर कंदो हलंदुसि त तव्हांजी कामयाबी में हिकिड़े त नमाज़ ॿियो मुंहिंजी कामयाबी आहे मां दुरूद शरीफ़ पढ़ंदो आहियां जीअं मां हिते तव्हांजे स्टूडियो में आयो आहियां त जीअं ॻाल्हि ते वेठो हेसि ताईं मां दुरूद शरीफ़ पढ़ंदो आहियां आज हेसि ताईं पहुतो आहियां 200 या 300 माशाल्लाह पर मुंहिंजो ॾींहुं टारगेट 500 अलाह जी ज़ात आहे जंहिं हिते पहुचायो आहे इहो मक़ाम ॾिनो तारीम तव्हां दुरूद शरीफ़ पढ़ो तव्हां यकीन कयो जेके तव्हांजा मक़सद न जेके तव्हां जूं ख़्वाहिशूं ईअं ख़तमु थींदियूं तव्हां चवंदो ही छा थी वियो माना तव्हां
कि माण्हू रुकावट विझंदा सही। उहो ख़तम न थींदो बिल्कुलु अलाह दुरूद पंहिंजी शरीफ़ ग़ैब खे पाक मदद जे कंदड़, सदके सही। मदीने पाक हुज़ूर करीम छा चए सल्लल्लाहु अलाह साईं अलैहि चए थो वसल्लम। त मुंहिंजो नबी आहे हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तव्हां दुरूद शरीफ़ पढ़ो तव्हां मसइला सवाल कंदो माशाअल्लाह, तव्हां दुरूद ज़बरदस्त। पाक पढ़ो तव्हांजा सभु मसइला हल थींदा ऐं वॾी ॻाल्हि तव्हांखे ख़ुशख़बरियूं मिलंदियूं वाह, वाह, माशाअल्लाह। ख़ुशियूं भरियूं मिलंदियूं तव्हां हीउ सही। कमु थी हुकुम तव्हां हैरान थी हीउ छा थिए इहे दुरूद पाक जी बरकत बरकतुनि फज़ीलत जे सही। करे ऐं तव्हां हिकिड़ो माना अहद कयो सही। ॿी में 200 300 सही ऐं इहो बि हिकिड़ो हदीस आहे त तव्हां जेके अंगूर ते पढ़ंदो दुरूद गवाही पाक त उहो मौत रोशन बरा थींदो। कान सही मौत बराक आहे जॾहिं तव्हां क़बर में लाथा ईंदो ऐं उते माना हिसाब किताब थींदो पंज जॻह ते पर उन उंदहि जी क़बर में तव्हांजी हीअ अंगूर जे तव्हां दुरूद रोशनी। पाक पढ़ो उहो रोशनी पैदा कंदियूं सही। सुभाणे वॾी छा माशाअल्लाह, ॻाल्हि माशाअल्लाह, ज़बरदस्त, हाणे ॾाढी तव्हां वाइदो कयो बिल्कुलु बिल्कुुलु असां प्रोग्राम तव्हांखे दुरूद पाक पढ़णो पवंदो इंशाअल्लाह, ऐं इंशाअल्लाह। हिकिड़ो रुटीन सही बनायो बिल्कुलु रूटीन रोज़ानो। ऐं हर वक़्तु जेको आहे को न को वज़ीफ़ो रोज़ जो मामूल आहे तव्हांजो रोज़ जो मामूल आहे सही। 200 खां 300 दुरूद शरीफ़ पढ़ो ऐं सही। दुरूद शरीफ़ पढ़ण खां पोइ तव्हां ॾिसो सही। तव्हांजी तबियत में केॾो माना केतिरो फ़र्क़ु थो पए फ़र्क़ु बिल्कुलु पवंदो ऐं तव्हांजूं ख़्वाहिशूं पूरी सही थींदियूं बिल्कुलु अलाह जे फज़ल करम सां माशाअल्लाह ज़बरदस्त ॾाढी सुठी ॻाल्हि कई मुंहिंजे वालिद साहब जो बि इहो ई सेम अमल आहे हर वक़्तु जेको आहे दुरूद पढ़ंदा रहंदा आहिनि ऐं विच में दोस्त पर मां इहा बि अञा ॻाल्हि पुछणु चाहींदमि तव्हां खां काफ़ी अञा कुझु सवाल अञा ॿिया बि रहनि पिया बिल्कुलु, मुंहिंजा। बिल्कुलु। अच्छा तव्हां कावड़ जी ॻाल्हि कई त जीअं सर खे घणी कावड़ ईंदी आहे त इहो सवाल मूंखां कयो न तव्हां हा चलो सिनन खे ॿुधायो घणी कावड़ हिन अच्छा हाणे वरी ॾिठई त जवाब सही न हाणे मुंहिंजी तो हाणे कावड़ ईअं त मां चवांसि अॼु तोखे पहिरियों ॿुधायो त अॼु एवार्ड मूंखे मिलणो आहे वञिणो आहे सही। आर्ट्स काउंसिल न अॼु शॉपिंग करणी आहे हलणो आहे शॉपिंग एॾी कोन कंदी आहियां मां हाणे करणी आहे बाबा तूं बिल्कुलु केरु मना थो करे पैसा पहिरीं ॾेई चुको आहियां सही। पर सुभाणे जे रख सही अॼु मूंखे वञिणो आहे ज़रूरी हा त पोइ मां चवंदी आहियां भले वञ पोइ हिन जी पसंदि मां कारी पैंट शर्ट पाईंदो आहियां माना अच्छी टाई पाईंदो आहियां, ख़्यालु कंदो ऐं आहियां मुंहिंजी पसंदि ते कारा वेही सघंदो आहे हा पर पोइ बि माना जेको मूड सही न थींदो आहे ॿिए ॾींहुं वठी ईंदो आहे जब शॉपिंग कंदा आउटिंग कंदा खाईंदा पोइ हुन खां पोइ मतिलबु मुंहिंजे सवाल जो जवाबु अॻु ई मूंखे मिलियो त परचाइण में पहिरियों पहल तव्हां कंदा आहियो मां कंदो मजबूर हुअमि छा कयां? मजबूरी ॾिसो मजबूरी आहे त मजबूरी न फर्ज़ अथई फर्ज़ ज़बरदस्त ॾिसो जेका औरत हूंदी आहे न जॾहिं उहा पहिरें ॾिसो पेरेंट्स वटि हूंदी आहे त हिकिड़ी उते हिकिड़ो ॾिसो न भाइर भेनरूं हिक जहिड़ा हूंदा आहिनि सम्झो पर जॾहिं उहा ॿी लाइफ में वञे थी त उन में अलाह खां पोइ आसरो हस्बैंड हूंदो आहे ॿियो केरु न हूंदो आहे अगरि उहो हुनखे एतिरी सपोर्ट न कंदो या हुनजी एतिरी केयर न कंदो त हाणे सम्झो त हुनखे त पंहिंजी लाइफ जेको आहे सो लॻंदो त केयरलेस आहे मुंहिंजी सफ़ा ईअं मां पाण केयरलेस थी वई आहियां माना हर शइ हुनखे ईअं ई लॻंदी त को हुन में ठहरान आहे ज़िंदगीअ में हुन करे हुजणु खपे ज़बरदस्त हिकिड़ो हाणे ॿियो थोरो ॾुखियो सवाल पुछंदमि अच्छा, सही आहे। छा जवाब छा फिजिक्स जो था पुछो न न पुछो पुछो ॾुखिया पुछो कुझु ख़बर त पवे न कुझु ख़बर त पए हा, हा। ज़रूरु न पुछो मूंखे सुठो थो लॻे अच्छा हीअ हाणे चवंदो पुछो त मां गिराऊं कयां मां हाणे तव्हां ॾे हिन में मूं सच ॻाल्हायो हाणे ही सच थो ॻाल्हाए सही सही सर खे ज़िंदगी में कहिड़ो ॾुख ऐं गम घणी वधि में वधि हींअर ताईं हर वक़्तु यादि रहंदो घर वारी खे वधीक ख़बर हूंदी हिन ॻाल्हि जी गम या ॾुख मतिलबु ईअं न हिकिड़ो थोरो चवंदो आहे त ईअं जॉब वग़ैरह जीअं सही सुठी हुजे इंसान खे थोरो रोज़गार जी थोरी हूंदी अथसि त उहे मतिलबु एतिरी हुजे जो मां पंहिंजे घर लाइ कुझु करे सघां जीअं ॾिसो पंहिंजे कराची जहिड़ो शहर आहे हिते ऐं पंहिंजे बचनि लाइ कुझु करे सघां या हमेशह खां मतिलबु मूंखे सुठी का अहिड़ी माना अहिड़ो सुठो को रोज़गार हुजे मूं वटि सम्झो हीअ त माना अख़बारी ॾिसो त ईअं ई साहब जो बि एतिरो न हूंदो आहे जो सम्झो इनकम जो थोरो हूंदो आहे न त उहे थोरी हुनखे हमेशह उहा ई परेशानी रहंदी आहे त जीअं घर लाइ हा, बिल्कुलु। अच्छा हीअ सोच सुठी बि आहे फादर कीअं फादर एज अ फादर कीअं एज अ फादर बि सुठा आहिनि ॿारनि सां माना हर वक़्तु जेको आहे सो ॿारनि सां उन्हनि जे मूड जे हिसाब सां कोशिशि कंदो आहे त ओड़ो थियां त जीअं ॿार मतिलबु ख़ुशि हुजनि हमेशह गाना ॿुधाईंदो आहे ऐं गाना ॿुधाईंदो या छा तोतली ज़बान ॻाल्हाईंदो आहे वाह वाह ज़बरदस्त हुजण बि ईअं घुरिजे ख़ासि तौर ते ऐं पर पेरेंट्स जेको पीउ जो जेको किरदारु हूंदो आहे उहो मेन हूंदो आहे ॿार तसदा आहिनि वेहण लाइ हुननि जे लाइ ॾिस लाइ पर हाणे मां जेको फ़क़ीर साहिब ॾे हा, भला रूह जी गिज़ा भला झुंगारे थोरो मूंखे इहो ॿुधाईंदा फ़क़ीर तव्हां फ़क़ीर साहिब थोरो माना इहो झुंगारे हीअं ॿुधायो ख़ुशि न रुगो ख़ुशि न रहो एॾी सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं तव्हां कीअं एॾो सच ॻाल्हायो थो दुख जा ॿुधायो त ॾुखे घणा ठहण ख़ुशि हुजे थोरो हींअर झुंगारियो झुंगर हा सही असल दस्त जी पोइट्री आहे मुंहिंजी कंपोज़ कयल धुन आहे सो तव्हांजी नज़र कयां थो थोरी जी सब कुछ हुजे ज़रूर मगर प्यार थो खपे सब कुछ हुजे ज़रूर मगर प्यार थो खपे मैं जो सुठो सुरूर मगर प्यार थो खपे
मैं जो सुठो सुरूर मगर प्यार थो खपे सब कुछ हुजे ज़रूर मगर प्यार थो खपे प्यार थो खपे प्यार थो खपे दानिश अकल जी दुनिया आहे दलील सां दानिश अकल जी दुनिया आहे दलील सां ऐं इल्म ते उबूर मगर प्यार थो खपे ऐं इल्म ते उबूर मगर प्यार थो खपे सभु कुझु हुजे ज़रूर मगर प्यार थो खपे वाह जबरदस्त वाह औलाद नौकरी ऐं वहवार वक्त जो औलाद नौकरी ऐं वहवार वक्त जो हा हा हुजे ज़रूर मगर प्यार थो खपे हा हा हुजे ज़रूर मगर प्यार थो खपे सभु कुझु हुजे ज़रूर मगर प्यार थो खपे हिकिड़ी हसन हयाती वींदी विञाए जी हिकिड़ी हसन हयाती वींदी विञाए जी ज़ाया थियां ज़रूर मगर प्यार थो खपे सभु कुझु हुजे ज़रूर मगर प्यार थो खपे वाह वाह साईं साईं ॻाल्हि कई न जबरदस्त दुखनि वारा ॿुधाई त साईं जी कीअं लॻो सर दिल ते लॻो हसन रसी शायदि ज़बरदस्त बहितरीन सही अकबर फ़कीर कीअं लॻो सुबुह विराण में अची करे अॼु तव्हांखे बिल्कुलु ॾाढी ख़ुशी थी ऐं हिन खां ॿ प्रोग्राम करे चुको आहियां ऐं अव्हांजी टीवी तां मूंखे तमामु घणी अव्हांजी न बल्कि असांजी मेहरान टीवी बिल्कुलु बिल्कुलु असां सभिनि जो आहे सभु सुठो प्रोग्राम थियो मूंखे मोट मिली ऐं सुठो रिस्पॉन्स मिलियो हर चकर हींअर बि माशाल्लाह प्रोग्राम कयूं था इहो ई असांजो कमु आहे तव्हां सां टीवी सां जुड़ियल रहूं सही सो कुझु दोस्तनि जो मयारूं आहिनि बहरहाल इहे सही। हलंदा रहंदा किसा सही पर कुझु असांजूं ग़लतियूं कुझु कीअं सही बहरहाल असीं अव्हां सां जुड़ियल हूंदासीं यानी टीवी सां सही। टीवी असां सां जुड़ियल हूंदी त इहो सही। तसलसल तसलसल जारी रहो इंशाल्लाह इहो असांजो ऐं वॾो फ़ुख़र आहे मूंखे टीवी ते ॾाढा सुठा प्रोग्राम हूंदा आहिनि असां घर में बि फैमिली सॼी ॾिसंदी आहे माशा ख़ासि तौर ते मेहरान टीवी मूंखे बि ॾाढो सुठो लॻो तव्हां असांजे प्रोग्राम में प्रोग्राम में आयो रसूल बख्श साहब तव्हांखे कीअं लॻो मेहरान टीवी इन हवाले सां हिकु अहम ऐं मुनफ़रद शख़्सियत मुनफ़रद हैसियत रखे थो ऐं मुनफ़रद हैसियत इन करे रखे थो त मूंखे तव्हांजे हिन टीवी चैनल जी जेकी ड्रामाज़ आहिनि या एंटरटेनमेंट ऐं न्यूज़ जे हवाले सां परफेक्ट आहे ऐं ॿी सभु खां अहम ॻाल्हि चवणु चाहींदुसि ऐं मां हर जॻह ते चवंदो बि आहियां त मेहरान टीवी जो CEO सरवान जेको गुलाम मोराई साहिबु आहे उन मां काफ़ी टॉक शो ॾिठा आहिनि सही त जेको एजुकेशन हवाले सां ॻाल्हि आहे जेकी मुंहिंजी सोच जो महवर आहे सही। सर्किल आहे त असांजी सिंध जी तालीम जेकी तबाह हाल आहे उन खे अॻिते पिलर करे बनाइणो आहे बुनियाद मज़बूत करणी आहे उन में मोराई साहिब जो वॾो किरदारु आहे सही बिल्कुलु ऐं अहिड़े हवाले सां असांजो अव्हांजो सभिनि जो 12 सालनि खां 72 82 साल 92 112 साल जेके बि असां पौड़ा अडड़ा ॿुढड़ा हूं जेके बि हूं लेडीज़ हूं मेल हूं फीमेल हूं बच्चा सभिनी खे असांखे तालीम ते नज़र रखणी पवंदी ऐं तालीम जे फिलाबे जो कमु करणो पवंदो तालीम आहे त सभु कुझु आहे बिल्कुलु बिल्कुलु ॾाढी सही ॻाल्हि कई जी तालीम आहे त सभु कुझु आहे पर पुछंदा आहिनि त असांजे इन सुबुह मेहरान प्रोग्राम में मूंसां तव्हांखे अची करे कीअं लॻो ऐं कहिड़ी सुठी ॻाल्हि तमामु लॻी घणी ख़ुशी थी ऐं मां हिन टीवी चैनल जे CEO साहिब जो बि शुक्रगुज़ार एजुकेशन हवाले सां कमु करे थो ऐं मूंखे मुतलब मजूर साहिब जेको तव्हांजो प्रोग्राम मैनेजर बि हेड डायरेक्टर आहे तमामु इंतिहाई नफ़ीस ऐं बहितरीनु इंसानु आहे प्यारो माण्हू आहे हर इंसान खे ओबलाइज कंदो आहे ऐं साईं मूंखे घुरायो पंहिंजे प्रोग्राम में लख थोरा ऐं अव्हांजा बि करोड़ अहसान तव्हां असांजी भेणुनि वांगुरु रहियो तव्हांजी एॾी इज़त असांजी कई ऐं ॿी ॻाल्हि आहे तव्हांजी जेके होस्टिंग आहे मूंखे तमामु वणी अलाह तव्हांखे इनशाला घणी तरक़ी ॾींदो पर मुंहिंजो इहो तव्हां सम्झो त मां तव्हांजो भाउ आहियां त इहा नसीहत ॿियनि खे बि तव्हां कन्वे कयो त दुरूद शरीफ़ पढ़ो दुरूद शरीफ़ पढ़ो बिल्कुलु बिल्कुलु ज़रूरी, बिल्कुलु सही दुरूद ॾाढी सुठो तव्हांखे कीअं लॻो गुलशन साहिब तमामु सुठो मूंखे ॾाढो सुठो लॻो असां आयासीं तव्हां सां मिलण बि थियो हिन चैनल जे
ज़रिए सां पंहिंजे ॿुधंदड़नि सां बि सम्झो त हिकिड़ी मुलाक़ात कई इहा बि हिकिड़ी मुलाक़ात हूंदी आहे असांजे बारे में वधीक नॉलेज शाइरीअ जे बारे में ऐं पंहिंजी फील्ड जे बारे में असांजी ख़िदमतूं या असांजो जेको बि कमु आहे उन्हनि जी नॉलेज में बि आयो जिन जे में न हो हूअं त काफ़ी चैनल ते ईंदा रहंदा आहियूं त काफ़ी तब माण्हू रहियल हूंदा जिन कॾहिं ॿुधो कॾहिं न ॿुधो पर जॾहिं हाणे आया आहियूं चैनल ते माना हर जाइ ते तव्हां वेंदा त अॼु असांजे सुबुह मिलण में पवंदा बिल्कुलु हिते अची तमामु सुठो लॻो ऐं तव्हांजी होस्टिंग बि माशाल्लाह बेस्ट आहे अलाह तव्हांखे अञा तरक़ी ॾींदो ऐं तमामु बहितरीनु प्रोग्राम सुठो लॻो बहितरीनु सवेर उथी उथी जल्दी आयासीं इहो बि सुठो लॻो पर मैसेज छा डिलीवर कंदो असांजी मैसेज मतिलबु मां जीअं त हाणे लिटरेचर सां रिलेटेड आहे मां उन्हनि लाइ घणो चवंदसि त अदबी माण्हू हो इन करे अदबी माण्हुनि जो अदब बि करणु सिखो ऐं जियो ऐं जीअण ॾियो तनक़ीद बराए इस्लाह कयो तनक़ीद बराए तनक़ीद न कयो तनक़ीद बराए ज़ातियात न कयो कोशिशि कयो त हौसला अफ़ज़ाई कयो ख़ासि करे औरतुनि जी ज़बरदस्त ॾाढी सुठी ॾाढी सुहिणी ॻाल्हि कई तव्हां टिनि महिमाननि जी ऐं थैंक यू कंदमि तव्हां असांजे प्रोग्राम में सुबुह में आयो पर हींअर असांजे प्रोग्राम जो वक़्तु थियो पंहिंजी पुॼाणी ते नाज़रीन हिन प्रोग्राम सां ताबुन कयो सुरहाण चाहे जेके नव रिश्तनि खे जोड़े थी ऐं जंहिंजे हर पैक में कैश इनामत मौजूदु आहिनि 10 रुपए वठी 10 लख रुपए ताईं त इनशाला सुभाणे वरी हाज़िर थींदमि तेसिताईं पंहिंजी होस्ट तेरी मुआन खे ॾींदा इजाज़त अल्लाह हाफ़िज़